जे पहाड़ी सिलसिले में कारूं झर जी टकरी पत्थरनि जे वजूद खां वधीक अॾोलता जो ओञाण ऐं जुस्तजू ऐं जदोजहद जी अलामत आहे, जंहिंखे पारकर जे सोढनि ऐं कोल्हनि पंहिंजे रत सां रंगे अमर करे छॾियो आहे। तारीख़ जे वर्कनि तोड़े लोक कथाउनि में सोढनि जी साहबीअ दौरान कारूं झर जे हीरे तौर अमर रूपले कोलीअ जो नालो मथां नज़र अचे थो। तसवर में सरकश सोढनि जी तलवारुनि जो तजलो थिए थो। कोल्हनि जे कातरनि जा सुसाट कननि में गूंजनि था। पारकर जे पट खां हज़ारे किलोमीटर परे दफ़न थियल गोरे तरवट ऐं संदसि साथियुनि जूं हॾियूं क़बरुनि में कड़काट कनि थियूं। अंग्रेज़ साम्राज नंढे खंड ते ग़ुलामीअ जा जार विछाईंदे 1843 ईस्वीअ में सिंध जो वॾो हिसो मियाणी ऐं दुबे जे मोरके में मीरनि खे शिकस्त ॾेई खसे वरितो। पर सिंध जे ॾखण ऐं ओभर कुंड ते अमरकोट ऐं पारकर जे पट खे मुकमिल तौर हथवस करण लाइ खेनि 16 साल रुक जा चणा चबणा पिया। राजपूतनि जा नंढा नंढा रजवाड़ा वक़्फ़े सां बग़ावत जी बाह बणिजी गोरे खे ॻोठनि मां तड़ंदा रहिया। पर बग़ावत जो वॾो भंभट 15 अप्रैल ख़रीदियो ऐं खारायो, लक़ब ॾियो ऐं लाचार बणायो जी पॉलिसीअ तहत हज़ारे हुरबा हलाया। पर मारीअ जी मिटीअ जे माण्हुनि इहो न मारून रीत जो सेण मटाइनि सोन ते जी रिवायत ते रहंदे वतन जे वेढ़नि सां वचन करे वरितो हो त सजण ऐं साणी कंहिं अणासीअ विसरे हे तिनी होए वतन जिनी विसारियो। जंहिंजी मोट में वेरी साम्राज नई हिकमत अमली जोड़े नंगर जे राणे उन जे प्रधान वीरावाह जे सोडे समेत पारकर जे मुखिया कोटड़ियुनि जी धणियुनि खे धरतीअ धिकाणा करण जे लाइ रेवेन्यू जो पूरो सिरिश्तो बदिलाए थर ऐं पारकर जा ॿई भाङा सिंध जे कमिश्नर हवाले करे छॾिया। सोढनि जे मुख़्तलिफ़ मुआशी ज़रियनि ते इंक्वायरी कामेटियूं विहारे सिधो संहुं ललकारण शुरू कयो त राजपूती रत जे टहकण में शिदत अची वई। कारूं झर में कुकरा थी पिया। ऋण गजी राड़ो थिए राजपूत घर वेहे इहो महण मिसलियो। कारूं झर जी आस पास ॻोठ गद थियण लॻा। ओचितो हिकु ॾींहुं नंगर शहर में टेलीग्राफ खाते जे किन कारिंदनि जी कोल संथाल कबीले सां अणवणंदड़ हरकत सोढनि कोल्हनि जे अंदर जे किरोध खे वॾी वेढ़ ते संभराए विधो। राणे करण जी हकल ते संदसि भाउ भूपत सिंह, वीरावाह जो लाधो सिंह, बहिराणे जो राणो कलजी, ठाकुर मासिंग, ठाकुर पूंजो ऐं ॿिया अची राणे जी कैंप में कठा थिया। कुंभारीअ जो ॻोयल रूपलो कोल्ही पंहिंजे बहादुर साथियुनि डजो ऐं मडो जी अॻवाणीअ में 5000 साथियुनि समेत अची शामिल थियो। सभिनी गॾिजी बग़ावत जो झंडो बुलंद कंदे 15 अप्रैल 1859 ईस्वी ते कटण सां गॾु ज़मीनी रस्तनि जा लंघ बंदि कया विया। पर उन वक़्त जो मुख़्तियारकार मुंशी ॾियोमल कंहिं तरीक़े उन ही मोरके में पाण बचाइण सां गॾु वेढ़ जी उहा ख़बर हैदराबाद मोकिलण में कामयाब थी। कर्नल एवानस तुर्त 3rd बलोच रेजिमेंट जी हिकु विंग खे नंगर पार कर वञण जो हुकुम ॾिनो ऐं कुझु तोपखानो कराची मां घुराए रवानो कयो। कर्नल एवानस पाण ॾेसा हैदराबाद ऐं कच्छ ऐं मैजिस्ट्रेट बि अची कर्नल एवानस सां मिलिया, जिन सां ज़रूरी मालूमात वठण खां पोइ कर्नल एवानस जो काफ़िलो अॻिते वधियो। सोढनि अहिड़ा समाचार सुणंदे वतन जे वेरनि खे तड़पाए मारण जे लाइ रस्ते जे खूहनि में ज़हर विछड़ाए छॾियो। ॾेसा खां ईंदड़ फौज मेजर कोयली जी अॻवाणीअ में सभ खां पहिरीं अची नंगर पार कर पहुती, जंहिंखे सेखत ॾियण जे लाइ सोढनि जे हथनि में तलवारूं ऐं कोल्हनि वटि कातरूं ऐं गोफण तयारु हुयूं। रुगो अचण जी वेर हुई। उन ही फौज ते 1 मई 1859 ते हमलो कयो वियो, जिन जो आवाज़ कर्नल एवानस 50 मीलनि जे मुफ़ासिले ते ॿुधो। कारूं झर जे सिपाहियुनि उन्हनि जी परवाह करण जे बदिरां पिड़ में पहलवान थी वेढ़ ॾिनी। 2 मई ते कर्नल एवानस खे वीरावाह शहर में फ़क़ति हिकु सामी नज़र आयो। सॼो शहर सुनसान हो। बोरेसर जा ठाकुर संत जी ऐं हब जी पंहिंजे वॾड़नि जी रीत रिवायत खे पुठी ॾेई मूं पक सुञाता पंहिंजा हा धारनि सां गॾु धाड़े में वारी कुल छणाईअ में किरदार जा किना थी पंहिंजनि चंद माण्हुनि सां गॾिजी ॿिए ॾींहं ते रस्ते में कर्नल एवानस सां मिलिया ऐं गोरे सां वफ़ादारी कंदे खेसि पहिरें क़दम में राणे करण जी जे साथियुनि पारां खूहनि में ज़हर विझण जे अमल खां आगाह कयो। कर्नल एवानस खे अहिड़नि गदारनि ॻोठाणनि जी ज़रूरत हुई
हिन मुख़्तसर लफ़्ज़नि में महिरबानी मञींदे समथ जी ऐं साथियुनि खे नंगर पार्कर पहुचण जो हुकुम ॾिनो। 3 मई ते वतन जे सूरमनि सां नंगर पार्कर में अंग्रेज़ फौज जो सख़्तु मुक़ाबिलो थियो। नंगर पार्कर में सोढनि ऐं कोलियुनि जी वेड़ जी कैंप जो मर्कज़ कारूंझर जी पहाड़ीअ ते राणे चंदन सिंह जो अॾायल चंदनगढ़ हो। वॾी वेढ़ांत खां पोइ साम्राजी लश्कर चंदनगढ़ जो घेरो करे वरितो। तोबिन जी गोलाबारी में गढ़ खे उॾायो वियो। कारूंझर पंहिंजे सिपाहियुनि जे लाइ बाहूं खोले छॾियो। मक़ामी जोधनि जे वॾे हिसे कारूंझर में पनाह वरिती। राणो कर्ण जी, लाधो सिंह ऐं कुझु ॿिया सोढा ऐं कोली गिरफ़्तार थिया। अंग्रेज़ साम्राज माहौल में ईअं ठापुर आणण जी कोशिश कई। कुझु बाग़ी सोढनि जूं कारवायूं रुकियूं, पर कर्नल एवांस खे चैन न आयो। हू भोरेसर जे ठकुरनि जे साथ सां बाग़ी सोढनि जे हिक ॿिए ठिकाणे केजराड़ ली जी कैंप ते 18 मई ते कड़की पियो। साम्राज जे उन हमले में केतिरनि ई मक़ामी माण्हुनि जो क़त्लेआम कयो वियो। जेके गिरफ़्तार थिया तिन खे क़ैद करे सज़ाउनि जे लाइ मोकिलियो वियो। के जुआन रूपोश थी विया, जिन खे ॻोठनि में ॻोल्हण लाइ साम्राजी टोले वरी कोशिश कई, पर हथ अची न सघिया। कर्नल एवांस वरी वठ पकड़ खां पोइ नेठ वापसि मोटियो। नंगर पार्कर जे उन सॼी जंगी मांडराण दौरान वीरावा जो वीर लाधो सिंह जो पुट उदय सिंह ॿाहिरि वियल हो। वापसि माॻ अची रहियो हो त जॾहिं राणे वारे ॻोठ वटि पहुतो त ॻोठ में कंहिं शुभ मौक़े जी मुनासिबत सां वॼंदड़ दुहल जी थाप ते संदसि भलोड़ घोड़ो नचण लॻो। उन महल नंगर पार्कर खां हिकु ईंदड़ कोल्हीअ खे तानो ॾींदे चयो, उदय सिंह इते पियो घोड़ो नचाए। संदसि पीउ वीरावाह जो ठाकुर जेल में पियो आहे। इहे लफ़्ज़ उदय सिंह जे कननि ते छापिया। जोश में अची तपी बाह थी वियो। घोड़े खे मींहुं वाह करे अची नंगर पार्कर पहुतो ऐं हकल ते रूपले कोलीअ समेत पंहिंजा साथी गॾु करे तुरम जा दर दरियूं तोड़े वतन जे समूरनि क़ैदियुनि खे आज़ाद करायईं। पोइ उन साॻे जोश सां बंदूक भरे तरवड़ जे तंबूअ ॾांहुं काहे पियो। अञा तंबूअ जे वेझो ई मस पहुतो त कावड़ जे चोश मां बंदूक जो ठकाव कयईं, जंहिं ते तरवड़ तंबूअ मां फाट खाई भॼी निकितो। वञी लाधे मेघवाड़ जे घर में चम जे चूड़नि में लिकियो, पर हिन जो सारो बदन ॾकी रहियो हो। लोक कवि चयो आहे त आयो उदय सिंह ओचितो, भूरो भॼायो, कर भूरेरा कंपिया, मोची बचायो। मक़ामी सूरमन उदय सिंह जी अॻवाणी में तरवड़ खे ॻोल्हियो, पर न मिलण ते मारिजी वियल सम्झी वरी बकाया गोरनि ऐं उन्हनि जे साथियुनि जे लाइ नंगर पार्कर में बड़धक मचायो। तरवड़ जा सिपाही मारिया विया। तरवड़ जे कचहरी दरबार ते हमलो कयो वियो। पार्कर जा सूरमा हर पासे जीत जा जलवा पाए रहिया हुआ। वतन वासियुनि जे अंदर में उत्साह पैदा थियो। कारूंझर जे मायूस मोरनि खे हौसलो मिली वियो। जीन मंदरनि में ॾिया ॾियारियूं ॿरण लॻियूं। वरी कोठाणनि जा माण्हू नंगर पार्कर जे राणे कर्ण जी, वीरावा जे लाधे उदय सिंह, कलजी, पूंजे सिंह, महासिंह, रामजी वरण, गजो कोली, मडो कोली ऐं रूपले कोली जी अॻवाणी में गजी वरी दिलेरीअ सां धरतीअ जी रखवाली जे लाइ वेढ़ में जुंबी विया। ऋण गजी राड़ो थियो। उन ई वेढ़ जो इतला कर्नल एवांस खे ॻोठ ॾेंसे वटि मिलियो। अहिड़ो इतला मिलंदे ई फौज मोटी आई। अंग्रेज़नि जे साम्राज फौज 18 जुलाई 1859 ते नंगर पार्कर शहर जो घेरो कयो। राणो कर्ण जी ऐं संदसि वज़ीर वग़ैरह शहर छॾे वञी कारूंझर जी पहाड़ में पंहिंजी पनाह गाह ॻोल्हे वेही रहिया। राणे जा इंतहाई बाएतमाद वेझा साथी सेठ महावजी लोहाणो, हंसपुरी बावो ऐं रूपलो कोल्ही जबल में राणे खे रसद वग़ैरह पहुचाइण सां गॾु शहर जी समाचार पिण ॾींदा रहिया। उन ई ॻाल्हि जो पतो कंहिं मक़ामी खरियल इंसान जे ज़रिए तरवड़ खे जीअं पियो, हिन चकास शुरू कई। हिकु ॾींहुं रूपलो कारूंझर में राणे ॾांहुं वेंदे साड़ धड़े जे रस्ते वटि हिकु खूह तां पाणी भरींदे पकड़िजी पियो। हिन कारूंझर जे कैदीअ खे तरवट हर तरह जी लालच ॾिनी, वॾियूं आछूं कयूं त तूं राणे जो ॾस ॾे, असांजो मददगार थी। पर रूपलो न कुछो। रूपले जी माउ खे घुरायो वियो त हू रूपले खे सम्झाए, पर हिन कोल्हण जीजल रूपले खे पंहिंजी थन जो वास्तो ॾेई पको कयो त रूपला वतन जी वेढ़ लाइ पको थी बीजां, मुंहिंजी थन न लॼाइजां। राणे जो कॾहिं ॾस न ॾिज। पोइ रूपले जी घरवारीअ खे बि घुरायो वियो। हुन रूपले जे निड़ खे चुमंदे चयो त रूपला, तुंहिंजो रूपलो मुंहिंजे पेट में पलजी रहियो आहे, तूं घबराइजां न। हिकु सिर आहे, अहिड़ा 100 सिर कारूंझर तां कुर्बान। तूं मुंहिंजो ऐं कारूंझर जो कंध कॾहिं न झुकाइजां। गोरे ॾिठो ही सभु रूपले खे सरकार जो साथ ॾियण जे लाइ सम्झाइण जी बदिरां राणे जी वफ़ादारी जे लाइ संदरो ॿुधाया आहिनि। गोरो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कावड़िजी पियो ऐं रूपले खे तरह तरह जी सज़ा ॾियण ते लही आयो। रूपले जी हथ जी आङुरियुनि में तेल विझी ॾिया बणाए जलायो वियो, पर रूपले राणे सां वफ़ा जी रीत में
कसी न जी माउ ऐं घरवारी फखुर में कंधु ऊचो करे उथियूं। तरवड़ जे हरफती टोले सेठ महावजी ऐं बावे हंसपुरी लालचुन में वतन जे वेरनि वटि ॿई ॼणा चुगलखोर थी पिया। दोस्तनि जी दगा ते राणो कर्ण जी पंहिंजे साथियुनि समेत गिरफ़्तार थी पियो। राणे कर्ण जी ऐं उन जे वज़ीर ते बग़ावत जो केस हलायो वियो, जंहिं तहत 1860 ईस्वीअ में राणे खे इंडमान जे ॿेट वारे पासे 14 साल कारे पाणी जी सज़ा ऐं वज़ीर खे 10 साल कैद कयो। कारूंजर जे गदारनि सां गॾु आण मञींदड़ माण्हुनि खे अंग्रेज साम्राज पारां इनाम ऐं जागीरूं ॾिनियूं। मज़ाहमत जी तहरीक जी सरवाणी कंदड़ सोढन ऐं पारकर जे कोलिन, जिन जो खून वतन लाइ विढ़ंदे मिटीअ में मिली ख़ुशबू थियो, तिन खे धरतीअ जे शाइरनि ऐं इनकलाबी अदीबनि जे हर नसल पंहिंजो माशूक बणाए छॾियो। लोक जी रिहाण रस्में पहिरीं वतन जे सूरमनि खे शाइरीअ जी सिटुनि में जस ॾेई पोइ रीत रस्म अदा करण जो रिवाज विधो वियो। सोढा वताणू लाज जाए मारू लाजे पाराणो देश, कारूं जररी कारणी हूं सौ सौ कपाऊं सीस, तरवड़ तूं ॾाखो जे देश विदेश, कोली मिलिया तां कारूं जरना। मतलब जेकॾहिं अव्हां खे आऊं सोढे जो ॾस ॾियां त ॼण आऊं पंहिंजी लॼ वञायां ऐं पंहिंजे पाकर देश ते टिको लायां। आऊं कारूंजर वास्ते सवे सिर कपाइण लाइ तयारु आहियां। तरवड़ तूं ॾेह परॾेह वञी ॿुधाए त मूंखे कारूंजर जो बहादुर कोली करियो।